नाज़रीन, टंडोल हयात में सिंध दोस्त फोरम पारां जैम खाना में नौजवान शायर रूहल कालरू ऐं बख्शण मेहरानवी सां शाम हलाई हुई, जंहिंमें सिंध जे कुंड कुर्च मां शायर अदीबन तोड़ेले में अदब सां चाह रखंदड़नि वॾे अंग में शिरकत कई। रिपोर्ट करे रहियो आहे सैयद नसीर शाह। रूहल कालरू ऐं ॾींहुं हुजे 14 फेब्रुआरी जो यानी मोहब्बतनि जो ऐं उन ते वरी हुजे सिंध जे बाशूर माण्हुनि जो मेड़ाको, त आउं सम्झां थो इहा ॻाल्हि ॾाढी बामाना थी पवे। सो अॼोके ॾींहं ते हिकिड़ा ॿ ख़ूबसूरत शाइर आहिनि, उन्हनि सां रिहाइण आहे ऐं ॿिन्ही जी जेका ख़ूबसूरती इहा आहे शाइराणे हवाले सां इहा आहे, त फ़नी हवाले सां थोरे फ़िक्री हवाले सां ॿिन्ही हवालनि सां सगारा शाइर आहिनि ऐं ॿिन्ही जी शाइरी में जेके कैफ़ियतूं आहिनि जंहिं बारीक ॿिन्ही सां उहे इंसानी अहसासनि खे इज़हारीनि था, उहो तमामु आला ऐं ऊचे पद जो आहे। साॻिए वक़्तु फ़नी तौर ते मिसाल तौरु बख़्शण वटि तशबीह ॾाढी शानदार आहे ऐं रूहल वटि तमसील जेका सा ॾाढी सगारी आहे। अदा ही सिंध दोस्त फोरम टंडेल हयार वारनि खे शाबसूं हुजनि जिन ॿिनि सिंध जे नामवरनि शाइरनि रूहल कालरू ऐं बख़्शण मेहरानवी सां रिहाइण रचाई आहे ऐं ही उहे शाइर आहिनि जिन सां रिहाइण जो ॿुधी सिंध जी कुंड कड़छ मां लाड़ मां बि मुंहिंजी घर में वेठो आहे दोस्त, उहो चयो त आउं बदीन मां आयो आहियां। हेॾां ही दोस्त वेठो आहे, उहो चयो त आउं थर मिठी मां आयो आहियां। ऐं कल्ह हिकिड़े काछे जो दोस्त चयो त साईं आउं त ईंदुसि। त इहा आहे हिननि माण्हुनि जी सुञाणप ऐं इहो आहे हिननि माण्हुनि जो कदु। अॼु ॿिनि बहितरीन शाइरनि जो जेको सो प्रोग्राम रखियो वियो आहे, उन्हनि खे मान ॾियण जे हवाले सां ऐं हूअं बि 14 तारीख़ ते असां मोहबतुनि जो इज़हार करियूं था पंहिंजे उन्हनि शाइरनि सां। त मूंखे जेतिरे क़दुरु अॼु मूं हिन प्रोग्राम मां अंदाज़ो लॻायो आहे या हिन प्रोग्राम में मौजूदु जेके दोस्तनि जो जेको बाशूर माण्हू जो जेको गॾु थियणु आहे, इहो ॾाढो बामाना लॻे थो इन सेंस में त ही दोस्त जेके न इन्हनि पंहिंजो अरसो, पंहिंजी ज़िंदगी, पंहिंजी लाइफ जो हिकिड़ो डिघो अरसो जंहिं मक़सदु वास्ते ॾिनो आहे, उन मक़सदु जेको आहे उहो क़ौम दोस्ती ऐं वतन दोस्ती सां सलाहियल आहे। सिंध जा शाइर आहिनि, ॾाढा सुरीला शाइर आहिनि, सुठा शाइर आहिनि। उनजे करे अॼोके आशिक़नि जे आलिमी ॾींहं जे मौक़े ते माना तव्हांखे चओ उन्हनि सां शाम हिकिड़ो सुठो सवण आहे। मां सम्झां थो त माना तव्हांखे चओ अहिड़नि सुठनि शाइरनि ऐं ॾहनि माण्हुनि सां शाम मल्हाइणु खपे ऐं उन्हनि जी यादि में माना तव्हांखे चओ हिकिड़ो उन्हनि ते तबसरा थियणु खपनि, उन्हनि जे सभिनी पासनि ते, त सुठो अमल आहे। शाइरीअ जे हवाले सां अहिड़ा नाला आहिनि जिन जो न सिर्फ़ु पंहिंजो असलूब आहे, पर उन्हनि जी लिखणी जेकॾहिं पंहिंजे दौर जो को बि माण्हू पढ़े थो त जेकॾहिं उन्हनि जो नालो टेग थियल न आहे तॾहिं बि उहा पंहिंजी आइडेंटिफिकेशन कराए थी, पंहिंजी सुञाणप कराए थी, या बख़्शण जी आहे या रोहल जी आहे। रूहल कालरू जो अदबी हक़ थिए थो जो हुननि जो जेको अदबी पोरियो आहे उनखे उन्हनि जा शहरवासी, उन्हनि जा शाइरी जा चाहींदड़ हिननि खे हिकिड़ी भेटा ॾियनि पिया ऐं इहा हिकिड़ी सुठी रवायत आहे। आउं सम्झां थो त सिंध जो हिकिड़ो पढ़ियो लिखियो तारीफ़ इहो आहे त असां पंहिंजे शाइरनि, पंहिंजे कलाकारनि, पंहिंजे अदीबनि खे हीअं भेटा ॾियूं ऐं हिकिड़ो हीउ प्रोग्राम यकीननि त पंहिंजी हैत में हिकिड़ो मुनफ़रद प्रोग्राम आहे ऐं अहिड़ो ख़ूबसूरत प्रोग्राम ऑर्गेनाइज़ करण ते समूरी सख़्त जस लाइ तारीख़ी तसलसुल में पंहिंजे आर्ट फन शाइराणी जेको तसलसुल आहे उन में इंतिहाई अमीर आहे ऐं इहो सिलसिलो अॼु हिन दौर में बि जारी आहे। सिंध में तमामु घणा शाइर आहिनि, जदीद शाइरी बि पंहिंजे आला मक़ाम ते पहुतल आहे, पर उनमें के मुख़्तलिफ़ शाइरनि जंहिंजी पंहिंजी पंहिंजी इनफ़रादियत आहे। उनमें हिकिड़ो रूहल कालरू आहे। रूहल कालरू जी जेका इनफ़रादियत आहे हूअं त उनजी समूरी शाइरी जे आला पद ते बीठल आहे। बख़्शण टंडोलियार में अची करे जेका इज़त बख़्शी आहे टंडोलियार वारनि खे, इहा तमामु बहितरीनु आहे ऐं अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम तमामु ज़बरदस्त आहिनि ऐं थियणु खपनि। ऐं रुगो ईअं न आहे त हिकिड़ा अहिड़ा शाइर थियनि, पर शाइरी बि अॼुकल्ह कहिड़ी पई थिए, अहिड़े हिसाब जी थिए। शाइर जी शाइरी जेका तर्जमानी करे थी, उहो दुनिया में मुआशिरे में कहिड़ो सबक़ु ॾिए थी, उन मां छा पिराइजे थो, छा उन मां हासिलु कजे थो। हिकिड़ी क़िस्म जी शाइरी हूंदी आहे जेका अॼुकल्ह हिकिड़ी टेस्टी शाइरी जेका थिए थी, उन ऐं हिन क़िस्म जा अदब रिहाइण में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। सिंध जा पंहिंजो क्लासिकल शाइरी ऐं जदीद शाइरी जे हवाले सां ॿ तमामु ॻरा नाला आहिनि ऐं जिन वटि पंहिंजो असलूब आहे, पंहिंजो डिक्शन आहे, ॿोली जी हुस्नाकी आहे।